खान बहादुर साईं वीचार सिज मुखां तव्हां वॾा आहियो, इन करे तव्हांजी उमिरि ऐं रुतबे खे ॾिसी करे इज़त कयां। तव्हां ॾांहुं जो हथ वधायां। हाणे बाल तव्हांजी कोर्ट में आहे। हिकु ॻाल्हि चवां बिचार खां, जेकॾहिं तूं दिलि में न करी त अलाए छो मूंखे तुंहिंजे लहजे मां साज़िश जी बू थी अचे। मिसाल तौर मां तव्हांजे ख़िलाफ़ कहिड़ी साज़िश कई आहे? फर्ज़ कयो जेकॾहिं मां साज़िश करे बि वरिती तव्हांजे ख़िलाफ़ त तव्हां मुंहिंजो छा बिगाड़ींदव? तव्हां त हर हवाले सां मूंखां ताक़तवर आहियो। इहा ॻाल्हि आहे, पर वरी बिचार खाना दुश्मन खे कमज़ोर सम्झण जी हिमाकत नथो करे सघां। मां तव्हां ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधाए रहियो आहियां ऐं तव्हां आहियो जो दुश्मनी ते ज़ोर पिया ॾियो। ॾाढा तंग दिल आहियो खान बहादुर साईं, ॾाढा तंग दिल। तंग दिल न चओ बिचार, आऊं सम्झ खां कमु वठी रहियो, छाकाणि त वॾड़ा चई विया आहिनि त तिर जी कुठी 100 चोटूं खाए। छा सम्झे? भला तव्हांखे यकीन ॾियारण जे लाइ मूंखे कहिड़ो तरीक़ो अख़्तियार करणो पवंदो? दिलि सां तव्हांखे यकीन थो ॾियां त मां हिन इलाइक़े में अमन सुकून जी फिज़ा थो ठाहियां। जेकॾहिं तुंहिंजे अंदर में को फतूर कोन्हे त पोइ मूं ॾे हली अच। सुभाणे रूबरू वेही मामलनि खे हल था कयूं। ठीकु आहे खान बहादुर साईं, इहो त को मसइलो ई कोन्हे। तव्हां हींअर चओ हा त मां हींअर हली वञा तव्हां ॾांहुं। मां सुभाणे तव्हांजो महिमान आहियां। ओके। छोकिरियूं, औरत जी तकलीफ़ुनि ते कहिड़ा दफ़्तर खोले वेठियूं आहियो? तव्हां त अञा नंढियूं नेठियूं आहियो, ॾुखनि खां परे आहियो, पोइ छो इहे ॾुखनि जी चूर प्रचार कई अथव? हिन जग में ॾुखनि सां केरु आजो आहे चाची? सुखनि जी वंड में त केरु रहिजी बि वञे चाची, पर ॾुखनि जी वंड में केरु न आहे रहियो। सची थी चवीं धीअड़ी, इहो न भागो ॾुख त जहिड़ो न्याणीअ सां गॾु जनम थो वठे। निजात जो को दग त हूंदो अम्मी, मुंहिंजो मतिलबु आहे त ॾुखनि खां छुटकारे जो को रस्तो। मुंहिंजी धीअ, इंसान ॾुखनि खां मरण खां पोइ आज़ाद थींदो आहे। ज़िंदगी त ॾुखनि जी डोली आहे। माण्हू खे हर टहिके जो जवाब ओढ़े सां ई ॾियणो पवंदो आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।